खड़ी जो नवाब खान जे मथा गोली मुंह हलाई, पर नवाब खान पांजे माण्हू खे छो मारींदो थो वञे? ऐं कंहिंखे फासाइण जे लाइ नवाब खान इहो ज़ुल्म पियो करे? मूंखे फासाइण लाइ। मीर नवाब खान ये जेके बि चालू पियो थो हले, ये सभु मूंखे फासाइण लाइ। शायद तो ख़बर न हूंदी त हिन वक़्तु लीमे जी घरवारी ऐं उनजी साली मूं वटि रहियल आहे, जे कोर्ट में चढ़ी नवाब खान खिलाफ केस दाख़िल कराइण थो चाहे। नवाब खान इहो कॾहिं बि न चाहींदो त उनजे मथां कोर्ट में केस थिए। मीर नवाब खान इन कोशिश में कहिड़े बि तरीक़े सां मुंहिंजे कम में ख़लल विझे जीअं औरतूं कोर्ट ताईं न पहुची सघनि। औरतुनि खे कोर्ट ताईं मां वठी वेंदुसि सिजावर खान। मीर तोखे त ख़बर आहे पुलिस तोखे ॻोल्हींदी थी वेंदी, ज़रूर ज़ाहिर थिए न, गिरफ़्तार कंदे देरि न कंदे। पुलिस त तो वटि बि पहुचण वारी हूंदी सिजावर, इन्ही करे सोचम त तोखे ॼाण ॾिनी ताकि तू बि हर ॻाल्हि खां आगाह हुजे। इन कमीने सूबेदार खे त कॾहिं मां भुल कोन ॾींदुसि मीरा। जेकॾहिं मूं गिरफ़्तारी ॾिनी त नवाब खान पंहिंजा माण्हू वठी मुंहिंजे घर में गिड़ी औरतूं वापसि वठी वेंदो। ऐं इहो सूबेदार जेको छाड़तो आहे नवाब खान, मुंहिंजे ॻोठ में छापा हणी हिकु हिकु माण्हू खे एॾो तंग कंदो जंहिंजो तूं सोचे बि नथो सघीं। सिजावर खान, मुंहिंजे लाइ को हुकम हुजे त हुकम कयो, मां हाज़िर आहियां। मीरा तोखे इजाज़त आहे, तुंहिंजी महिरबानी जो तो असांखे आगाह कयो। बाक़ी अॻिते छा करिणो आहे इहो मुंहिंजो कमु आहे। ठीकु आहे सिजावर खान, मां हलां। भला जी। हाणे नवाब काॾे विते वक़्तु नवाब जे मथां हमलो थियो ऐं उनजो हिकु माण्हू बि मारिजी वियो। मूंखे त सोरहाना पक्का इहो केस असांजे मथां हणंदो। न चाचा साईं, इहो केस असां मथां कोन कंदो। हिन वक़्तु नवाब खान जो सजावाला ई मीर सां जहिड़ो हलंदड़ आहे, इहो केस उन्हनि मथां कंदो। जे असांजे मथां न केस कयईं, असांजो घर में वेहण ई हराम थी वेंदो। पक सम्झ चाचा, इहो केस सजावाला मथां कंदो। तो मीर पीछे छॾे ॾिनो या अञा वधंदो ने पोयां भॼंदो? मां मीर जे पोयां न आहियां सोट, पर मीर मुंहिंजे पोयां आहे। मीर खे पंहिंजी भेण वापसि घुर्जे। जेसीं ताईं मीर खे पंहिंजी भेण नथा ॾियो न, तेसीं ताईं मीर तव्हांजे पोयां लॻो वतंदो। अम्मा, असां मीर सां ॻाल्हियूं करण लाइ तयार आहियूं। जॾहिं बि साम्हूं आयो न, ॻाल्हियूं कंदासीं, जहिड़ो न। चाचा, ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री वियो आहे। असां खणी केॾी बि कोशिशि कयो, पर मीर असां सां हाणे ॻाल्हियुनि जी कॾहिं बि कोशिशि न कंदो। जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं आयो न, त हू मूंखे सिधियूं गोलियूं सीने में हणंदो। चाचा, सीने में। मीर खे मारो कींदसि मीर खे। छा मीर तोसां हिते मिलण लाइ ईंदो जो उन खे तूं रोकींदीअ? अम्मा, वक़्तु सही थो चए, मीर कॾहिं बि कोन वणंदो हाणे। बाबा, मूंखे पूरी पक आहे त मीर तो मथां कॾहिं बि हथियार सिधो न कंदो। ॾिसूं था मीर मुंहिंजे मथां हथियार सिधो करे थो या न। बाक़ी इहा मूंखे पक आहे त मीर वक़्त खे कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदो। शेर अली, तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हां राति जो नवाब खान जे ॻोठ में छा पिया कयो? इकबाल साहब, तव्हां पंहिंजे मुख़बरनि खां पुछाणो कंदा आहियो छा? जेकॾहिं इतला ग़लति हुजे त पोइ तव्हां उबता सुबता सुवाल करे सघो था। इकबाल साहब, जेकॾहिं ख़बर सही आहे, ऐं वॾी ॻाल्हि त तव्हां लाश जो पोस्टमार्टम बि कराए चुका आहियो, त पोइ वञी नवाब खान खे गिरफ़्तार कयो। शेर अली, खुद नवाब खान भी जख्मी आ। सूबेदार साहब, अलाए किथे जिंदगी गुजारी थई। मूंखे त खिल थी अचे तुंहिंजे ॻाल्हियुनि ते। इकबाल साहब, ॻाल्हि ॿुध, जेको शख्स पंहिंजो माण्हू माराए सघे थो, उहो नवाब खान पंहिंजे मथां गोली नथो हलवाए सघे। शेर अली, तव्हां जे चवण जो मक़सद इहो आहे त इहो सॼो
नवाब खान जो ड्रामो आहे? वॾो ज़ोरावर ऐं सूबेदार साहब अलाए किथे ज़िंदगी गुज़ारी अथई। मूंखे इहो त ॿुधाए कॾहिं नवाब खान जे ॻोठ ते के हमलो कयो आहे? शेर अली, नवाब खान जो चवणु आहे त हुन जे माण्हू खे मारण वारो सिजावल आहे ऐं उन मथां एनसी दाख़िल कई वञे। इकबाल साहब, इन्हीअ सिजावल खे जेकॾहिं खून करणो हुजे हा ते नवाब खान खे न मारे हा? उन जे माण्हूअ खे मारे पंहिंजे लाइ मसलो पैदा न करे हा। हू त नवाब खान खे बि मारे चुको आहे, पर हुन जा भाग भला हुया जो हू बची वियो। इकबाल साहब, सिजावल जे मथां कूड़ो इल्ज़ाम आ। असुल कम न नवाब जो आ। छा तूं सिजावल खान खे बचाइण चाहीं थो? मुंहिंजा ॿई दुश्मननि, ॿई, इहो सिजावल बि ऐं इहो नवाब खान बि। मां नवाब खान जे मथां बीही करे सिजावल खे बचाइण कोन थो चाहियां। जेका असुल हक़ीक़त हुई उहा मूं तव्हांजे साम्हूं बयानु कई आहे। बाक़ी आईंदा तव्हांजे लाइ केरु मुख़बरी कंदो, केरु कंदो तव्हां ते एतबार? शेर अली, तमाम हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं, वरी ॿीहर मिलंदासीं। इकबाल साहब, मूंखे बि तव्हांजो इंतज़ारु रहंदो। उहो इन्ही करे इंतज़ारु रहंदो त मां बि ॾिसां तव्हां ॿीहर कहिड़ो ड्रामो ठाहे हिते मुंहिंजी औताक ते अचो था। इन्ही करे माजिद मां ऐं अकबर तो शहर वेंदासीं, कमु आहे। तव्हां भई ताक़त अचो। शहर में केर सां था वञो? वॾा पहिरियां त इन कमीने नवाब खान सां वञी अस्पताल में मिलंदुसि, पोइ जेकॾहिं DSP टाइम ॾिनो उन सां बि कुझु ॻाल्हाइणो आहे, छो त सूबेदार खे लॻाम ॾियणो आहे जेको सॼी संगत जे लाइ अज़ाब कयो वेठो आहे। छो त नवाब खान जे चवण ते वॾा ज़ुल्म कया आहिनि। अञा वक़्तु इहो ज़ालिम ज़ुल्म कंदो, तंहिंजे करे DSP खे चवराए इन सूबेदार खे लॻाम ॾियारणो आहे। वॾा तव्हां थी अचो, असां हिते ई आहियूं। अकबर, तूं गाॾी ॿाहिरि कढ, मां थोरो घरां थी अचां थो पोइ हलो। बाबा साईं तव्हां घरां थी अचो, मां ॿाहिरि हली बीहां थो। हिकु कमीनो सूबेदार वञे थो, वरी नी भागो ॿियो थो अचे। माजिद, जेसीं ताईं वॾो पंहिंजी मर्ज़ीअ सां को हिते सूबेदार नथो रखाए न, तेसीं ताईं असां सुकून सां नथा रही सघूं। वॾे खे होश मां कढियो अथसि, हाणे नवाब खान खे ही लेटाईंदो, ॿिए कंहिंजी चाह न आहे। मीर ई मूंसां वॾो ज़ोर लाथो, पर उन्हनि जे वारे में बि न आयो। करीमा, पहिरियां मूंसां ई वॾो जॾहिं हिकु हुया न, त इहो नवाब खान माठ हुई। हाणे सभिनी खे अकेलो करे नवाब खान फासाए पियो। माजिद, नवाब खान जूं इहे चालूं हाणे घणो वक़्तु न हलंदियूं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।